रुख कंदासीं हंगोरजा शहर की तरफ़। क़ौमी अवामी तारीख़ के अगवान अयात लतीफ़ पलेजो चयो आहे त लखे बरसात मुतासिरन हिन वक्त भी अदर पदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, पर हुक्मरान बरसात मुतासिरन जी बहाली के नाले दुनिया के मुल्कन मां मुलियल करोड़न रुपया करप्शन के ज़रिए हड़प करे विया आहिनि। 4 महीना गुज़री विया आहिनि, पर बरसात मुतासिरन की अहजन में वधीक इज़ाफ़ो थींदो पियो वञे। अंगोरजा में रोड हादसे में ज़ख़्मी क़ौमी अवामी तारीख़ के वर्कर मोहम्मद पंजल पलेजो की अयादत करण बाद साफ़िन सां ॻाल्हाईंदे अयाल लतीफ़ो पलेजो चयो त तालीम के मैदान में असांखे अॻिते वधणो पवंदो। नियाणियुनि खे तालीम ॾियारियो त जीअं सिंध जी नियाणी भी सिंध के हक़नि की हासिलात लाइ जिदोजहद में पंहिंजो किरदारु अदा करे सघे। हिन वधीक चयो त हुक्मरान सिंध के तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे।